हैदराबाद में गैर कानूनी पार्किंग फीस खिलाफ वकील बिरादरी पारा SSP चौक आडो एहतजाजी मुजाहरो कयो वियो। मुज़ाहिरीन पारा बल्दिया ज़िले इंतजामिया खिलाफ नारेबाजी पिण कई वई। मुज़ाहिरीन जो चवण हो त अदालती अहकामात बावजूद शहर में पार्किंग माफिया सरगर्म आहे। अॼु जो मुज़ाहिरो हिकिड़ो अनोखो मुज़ाहिरो हूंदो। तव्हां ॾिसंदो त कारो कोट ऐं अवाम सां गॾिजी इंतज़ामिया जे ख़िलाफ़ मुज़ाहिरो हूंदो। पंहिंजे हक़नि लाइ बीहंदासीं। पार्किंग माफिया जेको पूरे हैदराबाद के नासूर वांगुरु खायो वेठी आहे। ॿी जेकी करप्ट इंतज़ामिया आहे इन सभिनि जे ख़िलाफ़ अवाम सां मिली करे हिकिड़ो भरपूर एहतजाज कयो वेंदो। सर जीअं तव्हांखे ख़बर आहे त फैसल मुग़ल साहब हिकिड़ी एप्लीकेशन दाख़िल कई जंहिंमें हिकिड़े क्लियर डायरेक्शन आहिनि HMC वारनि खे त बाबा का बि हैदराबाद में पार्किंग वठणु इलीगल आहे। उनजे बावजूदि जीअं तव्हां ॾिसो गुज़िश्ता 2 ॾींहंनि खां वठी मुख़्तलिफ़ जॻह अञा ताईं वरिती थी वञे। उन सिलसिले में अॼु असां एहतजाज आहे त इंतज़ामिया पंहिंजो कमु कोन थी करे। ॾिसो हे पार्किंग गैर कानूनी आहे जेका शहरनि खां भतो वरितो पियो वञे। असांजो मुतालबो आहे त गैर कानूनी पार्किंग ख़तमु कई वञे। हैदराबाद जे शहरनि खे लुटणु बंदि कयो वञे। DC खां कमिश्नर खां अॼु असांजो टोकन एहतजाज आहे। जेकॾहिं हिननि पार्किंग बंदि न कई त असां वाधूवा बाईपास खे बंदि कंदासीं। जेको असां अॻे ई चई चुका आहियूं। शहरनि खां जेको भतो पियो वरितो वञे उनजो FIR दाख़िल कयो वञे। हैदराबाद जे शहरनि खे लुट ॾियण खां बचायो वञे। पार्किंग माफिया ॾींहं ब ॾींहं असांजी पार्किंग माफिया जेका वधंदी पई वञे, भताखोरी आम थींदी पई वञे। तव्हां ॾिसो त पार्किंग माफिया जेकी आहे फैमिली सां बदतमीज़ी ते लही पई आहे। हाणे का बि फैमिली अगरि का लेडीज़ आहे का पार्किंग में गाॾी बीहारे त हुन सां बदतमीज़ी करे हुन खां 100-200 भतो वठियो थो वञे। पार्किंग जे नाम ते जेको भतो वरितो थो वञे इहो नामंज़ूर आहे। ऐं पार्किंग जेकी बि आहे उहा गैर कानूनी आहे। इंतज़ामिया खे इहो स्टेप खणणु खपे। जेको इंतज़ामिया खे स्टेप खणणु खपे उहो असां वकील खणी रहिया आहियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी पब्लिक जे लाइ। पार्किंग जेका आहे उहा माफिया आहे ऐं उन माफिया जे ख़िलाफ़ जेका असां वकीलनि जेको आहे एहतजाज कयो आहे। न सिर्फ़ु हीउ एहतजाज आहे पर असां उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई बि कई आहे। छो त जेकॾहिं कोर्ट जेको आहे हिकिड़ो ऑर्डर कयो आहे त माफिया जे ख़िलाफ़ जेका आहे तव्हां किथे बि जेका आहे रोड जी जेका पार्किंग जेका अलो न आहे। हिते हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जी में जजमेंट्स बि आहिनि त जेका आहे रोड जेका उहा पब्लिक प्रॉपर्टी आहे। तव्हां पाण जेको आहे पंहिंजा पेट भरण लाइ या जेके हिते मथां जेके असांजा हुक्मरान वेठा आहिनि इवन हैदराबाद शहर आहे। हैदराबाद शहर जो जेको मेयर आहे या जेको आहे असांजा जेके सिंध हुकूमत जा वेठा आहिनि कर्ता धर्ता आहिनि उहे इन जा जेके से बैक में आहिनि उन्हनि खे असांजो चिताद ॾियणु चाहियूं त तव्हां माण्हुनि खां जेको आहे नाजादी नथा करे सघो। अॻे ई अवाम जेका आहे ॾुतड़ियल आहे। अॻे ई जेका असां महांगाई में पीड़ियल आहे। वरी तव्हां जेको आहे सो माना इन्हनि माफियाज़ जे जेका असां माते थी करे असांखे जेका माण्हुनि खां गैर कानूनी तौर ते जेका वठो पिया पार्किंग फीस असां उनजे ख़िलाफ़ तहरीक वरितो आहे। असां न सिर्फ़ु हिते बल्कि जेको आहे इन खां बाद में जेको आहे कानूनी कार्रवाई जेका कई आहे इन खां वधीक असां कंदासीं। अदा ही त बिल्कुलु पार्किंग माफिया ही जेका भतो वठे पई अवाम खे न ज़ेली गुंडा बिहारी बीठा पंहिंजी पार्किंग ते। असां इंशा ताला ही क़दम खयो आहे। इंशा ताला असां ॿियो ट्रैफिक पुलिस वारा बि क़दम खणंदासीं। जेका आउट ऑफ सिटी गाॾियूं अचनि उनखे खणनि था। इंशा ताला नेक्स्ट टाइम उन्हनि जे लाइ टाइम हूंदो। असां इहो था चऊं त असां पब्लिक खे बि रिक्वेस्ट कयूं था असां सां कोऑपरेट करे। हीअ असां ज़ाती मफ़ाद न आहिनि। हीअ असां वकील असां आवाम लाइ था कयूं। हीअ पब्लिक इशू आहे। ऐं हिते वॾी ॻाल्हि असांखे उन ॾींहुं ॾुख थियो हिकिड़े फैमिली वारे था विढ़नि पिया वेठा पार्किंग वारा। हिकु त इलीगल पार्किंग पिया वठनि ऐं हिकिड़ी फैमिली वारा विढ़नि था। फैसल भाई इहा शइ ॾिसी त फैसल भाई सही न सघियो। असां वकीलनि खां उहो ई पार्किंग जो पैसा न वठंदा आहिनि। त हाणे महिरबानी कयो त तव्हां सभिनी जो इशू आहे तव्हां सभु असां सां गॾु उथो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त शहर जे ॿाहिरि ऐं अंदरि शाहरान ऐं हर कोने ते पार्किंग जी फीस वसूल कई पई वञे ऐं जेकॾहिं इहा बंदि न कई वई त बाईपास ते धरणो हयो वेंदो। कैमरामैन शोभान सोलंकी सां गॾु सलीम मला, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।